अस्सलाम वालेकुम। अॼु मां कुछ क्रिएटिव वर्क तव्हां सां शेयर कयां थी। अपना क्रिएटिव वर्क मैं आपके साथ शेयर कर रही हूँ। कुछ पेपर क्राफ्ट है। मेरे बच्चे जब छोटे होते थे तो वो कभी भी ट्यूशन पढ़ने कहीं भी नहीं जाते थे। मैं हमेशा उनको खुद पढ़ाती थी और उनके लिए मैं हर तरह की जो है मुख्तलिफ चीज़ें और एक्टिविटीज़ ऐसी क्रिएट करती थी कि वो शौक़ से और दिलचस्पी से पढ़ें। सो ॿार जॾहिं मुंहिंजा नंढा हूंदा हुआ त मूं कॾहिं बि उन्हनि खे ट्यूशन ते न मोकिलियो। हमेशह मां पाण पढ़ाईंदी हुअसि ऐं उन्हनि जे लाइ मां अहिड़ियूं एक्टिविटीज़ अहिड़ियूं शयूं क्रिएट कंदी हुअसि त जीअं हू दिलचस्पी सां ऐं शौक़ सां पढ़नि। हाणे उन ज़माने जूं माशाल्लाह हू सभु वॾा आहिनि, जॉब्स था कनि। उन ज़माने जी का बि शइ मूं वटि सेफ न आहे ऐं हीअ मूं हिकु ॿ साल पहिरियों कुछ ठाहियो हो, वो मैं तव्हां सां शेयर थी कयां। तो जो कुछ मैंने अपने बच्चों के लिए किया था उसमें से तो मेरे पास कुछ भी महफूज नहीं है, लेकिन अभी ये कुछ साल पहले मैंने ये बनाए थे। तो अब बारी है मेरे बच्चों के बच्चों की, तो ये मैं आपके साथ शेयर कर रही हूँ। ये मैंने कार्ड्स बनाए हैं अल्फ़ाबेट्स और पिक्चर्स के साथ। ठीक है, ही कार्ड मूं ठाहिया आहिनि ABC अल्फ़ाबेट ऐं ही उन सां गॾु फ़ोटोज़। तव्हां ॾिसजो त ही तव्हांखे कीअं था लॻनि। तव्हां ॾिसंदा वेंदो, पिक्चर बि ॾिसंदा वेंदो ऐं उन सां गॾु उन जो लेटर बि ॾिसंदा वञो। ऐं ॿी ॻाल्हि इहा त माण्हू मूंखे अक्सर चवंदा आहिनि त हर शइ त बाज़ार में मिले थी, पोइ एॾी महिनत करण जी कहिड़ी ज़रूरत आहे। ठीकु आहे, हर शइ बाज़ार में मिले थी, पर हिकिड़ी मोहबत ऐं शौक़ जो त को मुल ही ना है न। हर चीज़ मिलती है बाज़ार में, लेकिन हमारी मोहब्बत और हमारा शौक़, उसका तो कोई मोल ही नहीं है। तो ये मैंने बनाए हैं कि ये अभी मैं अपनी पोती के लिए रख रही हूँ। ये अभी इंशाल्लाह नेक्स्ट ईयर या इस साल के आखिर में वो स्कूल जाना शुरू कर देगी, तो हम इसको घर में ये पढ़ाएंगे। तो मुझी पोटी है नंढड़ी, अल्लाह कंदो त हिन साल ही आखिर में या अगले साल वो वेंदी स्कूल पढ़ण। त ही जेके शयूं असां ही कार्ड्स जेके मां उनखे ॾींदमि त जीअं उहे शौक़ सां ही पढ़े। ठीकु आहे, इलाही सारा किताब अवेलेबल आहिनि अहिड़े टाइप जा, पर मुंहिंजी दिलि चाहींदी आहे हमेशह पंहिंजे ॿारनि जे लाइ मां पाण कमु कयां। उहे बुक्स भी असां वटि आहिनि बेशुमार। सो हर चीज़ मिल रही है, लेकिन मेरा खुद का शौक़ है, मेरा दिल चाहता है कि मैं अपने बच्चों के लिए अपने हाथ से काम करूं। तो मुझे उम्मीद है ये आपको अच्छा लगेगा। ऐं ही जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजो ही आइडिया वणे त तव्हां ज़रूरु मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो, कुझु चवणो हुजे कमेंट कयो, शेयर कयो। चैनल मुंहिंजो तव्हां सब्सक्राइब कयो त जीअं मुस्तक़बिल में मां जेको कुझु सेखारणु चाहियां, शेयर करणु चाहियां तव्हां सां, त उहो तव्हां आसानी सां ॾिसी सघो ऐं मुंहिंजी का वीडियो जेका आहे तव्हां मिस न कयो। त ही तव्हां ॾिसो त ही पिक्चर्स सां गॾु ही अल्फ़ाबेट्स अंग्रेज़ी जा मूं सॼा ही ठाहिया आहिनि ऐं ज़रूरु मूंखे तव्हां ॿुधाइजो त कीअं आहिनि। उन सां गॾु मां ही कुझु ॿियो बि ठाहियो आहे। ही आहिनि नंबर्स। ही ॾिसो 9 त 9 उन ते हार्ट्स लॻल आहिनि, 8 ते 8 हार्ट्स आहिनि, 7 स्टार्स आहिनि, 6 स्टार्स, 5 4 3 2 1 0 ते कुझु बि न आहे। ठीकु आहे, त हीअ जेके आहे मुंहिंजी क्रिएटिविटी आहे ऐं मां ॾाढी मोहबत सां, ॾाढे प्यार सां पंहिंजे ॿारनि खे सॼी उमिरि पढ़ायो आहे। ऐं हाणे मुंहिंजे ॿारनि जे ॿारनि खे मां त कोन पढ़ाईंदसि, पर उन्हनि जे लाइ मां अहिड़े क़िस्म जूं कुझु एक्टिविटीज़ ठाहींदमि ज़रूरु, जेके मूं हींअर ई ठाहियूं आहिनि ऐं इंशाल्लाह फ्यूचर में बि कुझु न कुझु अहिड़ो हूंदो जेको मां तव्हां सां ज़रूरु शेयर कंदमि। त मूंखे मोट ज़रूर ॾिजो, बताइएगा ज़रूर आपको कैसा लगा है। अगर अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करें, शेयर करें, कुछ कहना है तो कमेंट करें और चैनल मेरा आप सब्सक्राइब करें, ताकि मुस्तकबिल में भी जो कुछ मैं शेयर करना चाहूँ वो आप मिस नहीं करेंगे और आसानी से उसको देख लेंगे। तो ये है मेरे छोटे छोटे शौक़ हैं। मुझे बहुत इस तरह का क्रिएटिव काम करने का शौक़ है, तो उसमें मैंने ये भी बनाए हुए हैं। तो हमेशा पंहिंजे ॿारनि खे पाण पढ़ायो, उन्हनि जे लाइ सुठियूं सुठियूं एक्टिविटीज़ क्रिएट कयो त जीअं हू दिलचस्पी वठनि ऐं शौक़ सां ऐं प्यार सां उन्हनि खे पढ़नि। सो हमेशह चवंदी आहियां प्यार सां कमु कयो। हीअ कमु मूं ॾाढे प्यार सां कयो आहे ऐं पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो ऐं पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। इंशाल्लाह असां वरी कंहिं ॿी वीडियो सां, कंहिं कम जी सुठी ॻाल्हि सां मिलंदासीं। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे, इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।